वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा मेराण में मिलबो मिठा मेराण में मिलबो। चोॾींहं जी सुहाई ऐं सिज उभरण वक़्तु नज़र ईंदड़ मंज़रनि जहिड़ो अछो उजरो माण्हू, इनकलाबी शाइर, यगानो इंसान, नाले वारो शाइर, क़ौमी कारकुन ऐं खाहोड़ी किरदार जुमन दरबदर सिंध जे मदमस्त हुअण खां मोकिलाए सदाईं लाइ धरती मड़ जी हंज में सुम्ही पियो। इहो चवंदो रहियो त मां सजायो थियां, सिंध जे लाइ सजायो थियां। सो जुमन दरबदर अहिड़ा इंसान इहे आहिनि। ऐं भायां थो त इहे सॼे बरसग़ीर जी तारीख़ में जेके बि वॾा कारकुन ऐं मंझियल कारकुन थिया आहिनि उन्हनि मां इहो हिकु हो। 19 ऐं 20 अक्टूबर जी विच वारी राति देर सां 80 सालनि जी ॼमार में दिल बीहण सबबि अबाणे ॻोठ रोहलवाए में ज़िंदगी जा आख़िरी पसाह पूरा कया। वठी हर हर जन्म मरबो मिठा मेहराण में मिलबो जहिड़ो लाफानी गीत सर्जींदड़ शाइर ऐं क़ौम परस्त कारकुन जुमन दरबदर सांद कबीले सां तालुक़ रखंदो हो। हुन उमरकोट ज़िले ऐं तालके जे ॻोठ रोहलवाए में अब्दुल रशीद सांद जे घर में 12 मई 1944 ईस्वीअ ते जनम वरितो। संदसि वालिदैन बुनियादी तौर हिकु मिस्कीन ऐं माल ते गुज़र सफ़र कंदा हुआ। खेसि हिकु भाउ ऐं 4 भेनरूं हुयूं। शुरूआती तालीम प्राइमरी स्कूल उमरकोट मां हासिल कयाई। बाद में संदसि वालिद ॻोठ में स्कूल खोलरायो त 4 दर्जा सिंधी ॻोठ जे स्कूल में पढ़ियो। उन बाद मिडिल स्कूल साभे में 8वीं क्लास ताईं पढ़ियाई। उन दौरान वालिद जे अज़ीज़ सांबे जे मदरसे में बि पढ़ियो, जिते क़ौम परस्त दानिश्वर ऐं सियासतदान अब्दुल वाहिद आरिसर बि पढ़ंदो हो। 1962 में मैट्रिक पास कयाई ऐं उन बाद 6 महीननि जो बडर जो कोर्स हार्टिकल्चर मीरपुर खासमा ऐं फील्ड असिस्टेंट जो कोर्स पास करे फील्ड असिस्टेंट मुक़ररु थियो। 1970 खां जाती, सिजावल, बारान फारम, गुलाम नबी शाह, ढोरे नारे ऐं छोर में फील्ड असिस्टेंट तौर नौकरी कयाई। उमरकोट में पढ़ण दौरान कॉलेज जे उस्ताद खादिम हुसैन शरखा क़ौमी सोशलिस्ट ख्यालनि जा किताब वठी पढ़ियाई। बाद में बज़्म सूफ़िया सिंध जे सफ़र दौरान सिजावल में हुन साईं जीएम साहिब सां मुलाक़ात कई ऐं हुन जे ख्यालनि में क़ौम परस्तीअ वारो लाड़ो पैदा थियो। बाद में अब्दुल वाहिद आरिसर सां वेझड़ाई सबबि क़ौमी तहरीक में शामिल थी वियो। जुमन दरबदर हिक ई वक़्तु शाइर, फनकार, ड्रामा आर्टिस्ट ऐं ड्रामा नवीस हो। हुन ज़रई कॉलेज सकरन में तालीम दौरान केतिरा ई ड्रामा स्टेज कया, जिन में हुन अदाकार, सदाकार ऐं हिदायतकार तौरु हिसो वरितो। बदनसीब थरी, सुखनि वारो सिज, गुलनि वारी छोकिरी, आस, ॾुख ऐं ॾुकार, चंड लॻे थो लोलो, तड़ो आशिक, लिंग में मुंहिंजा लो ऐं जाबिर वॾेरो संदसि मशहूरु ड्रामा आहिनि, जंहिंमें हुन बहितरीन अदाकारीअ जो मुज़ाहिरो कयो। आख़िरी 2 ड्रामा हुन सकरन ज़रई कॉलेज में कया, जॾहिं त संदसि तबज़ा ड्रामनि में आस, सुखनि वारो सिज ऐं तड़ो आशिक शामिल आहिनि। जुमन हिकु फ़र्द न हो, हू हिकिड़ो इदारो हो। सिंध जी क़ौमी तहरीक जो रोहलवाए ईअं मरकज़ हो जीअं वायोड़ी मरकज़ हुई, जीअं सन मरकज़ हो। अॻूणे थरपारकर ज़िले में जीए सिंध महाज़ जो ऑर्गेनाइज़र जुमन दरबदर खे चूंडियो वियो। अहिड़ी रीति हुन पहिरें बाक़ाइदे जीए सिंध महाज़ ऐं बाद में जीए सिंध क़ौमी महाज़ में सरगर्म सियासत कई। जुमन दरबदर शाइरी जी शुरूआत 1968 धारे इश्किया शाइरीअ सां कई ऐं पोइ हुन अवामी ॾुख सुख ॾिसी क़ौमी शाइरी कई। जुमन दरबदर जो कलाम वठी हर हर जनम मरबो मिठा मेराण में मिलबो, ख़तम ऊंदा थी वेंदी, चिटीअ चांडाण में मिलबो सिंध में ॾाढो मशहूरु थियो, जंहिंखे साईं जीएम सैयद बि अक्सर उचारींदो ऐं वरजाईंदो हो। साईं जीएम सैयद पंहिंजे केतिरनि किताबनि में इहो कलाम हवाले तौर बि ॾिनो ऐं हिकु हंधि उन जो अंग्रेज़ी तर्जुमो बि शामिल कयाई। साईं जीएम सैयद जे मज़ार वारे अहाते जे दरवाज़े ते बि इहो शेर लिखियलु आहे। जुमन दरबदर जो केतिरो कलाम महफ़ूज़ न रही सघियो आहे। संदसि शाइरी मशहूरु फनकारनि शफ़ी फ़कीर, सादिक फ़कीर, सरमद सिंधी ऐं ॿियनि ॻाई आहे। सिंधी अदब ऐं ॿोली त पंहिंजी जाइ ते आहे, पर असीं हिकिड़े सुठे दोस्त, हिकिड़े शफ़ीक वॾे भाउ, हिकिड़े सुठे इंसान खां महरूम थी विया आहियूं। जॾहिं त जुमन दरबदर स्टेजनि ते साज़न तोड़े बिना साज़न सां ॻाए महफ़िलूं मचाईंदो रहियो। हुन ड्रामा आर्टिस्ट तौरु केतिरा ई मेडल ऐं कप हासिल कया। साईं जीएम सैयद खां सवाइ कामरेड गुलाम अहमद लगारी ऐं कामरेड जान साकीअ सां बि संदसि वेझड़ाई रही।
क़ौमी सरगर्मियुनि खां सवाइ अदबी समाजी ऐं फलाही कमनि में बि हिसो वठंदो रहियो। जुमन दरबदर 5 पुट ऐं 5 नियाणियूं सौगवार छॾियूं आहिनि। जुमन दरबदर धरतीअ जो उहो यगानो शाइर हो जंहिं पंहिंजे अवामी अंदाज़ में सिंध जे क़ौमी तशख़ुस खे पंहिंजी शाइरी में दिलफ़रेब अंदाज़ सां इज़हारियो। ही दुनिया हलचल जी बस्ती, हिते माण्हू ईंदा वेंदा आहिनि। 4 घड़ियूं महिमान रही पर लोक पधारे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू बाद मरण जे यादि न कंहिंखे ईंदा आहिनि। के माण्हू तारीख़ुनि में नक्श उभारे वेंदा आहिनि। मुश्ताक टांवरी, सिंध टीवी न्यूज़, कराची।